सिंध हाई कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस शेख चिल्ली के रिटायरमेंट का पोइ सिंध हाई कोर्ट हिकिड़ो बेहतरीन फ़ैसिलो ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो आहे त कींजर खां कारूंजर ताईं सिंध जा जेके भी सियाहती माॻ आहिनि, तारीख़ी माॻ आहिनि, उन्हनि जो विकिरो बंदि कयो वेंदो, उन्हनि सां हथ चुरांद न कई वेंदी ऐं उन्हनि खे महफ़ूज़ बणायो वेंदो। सिंध हाई कोर्ट जे इन बेहतरीन फ़ैसिले ते सिंध जा माण्हू इलाही ख़ुशि आहिनि। सिंध हाई कोर्ट के हाँ अड़े किस्म जा ॿिया भी फ़ैसिला ॾियण खपनि, छाकाणि त सिंध हाई कोर्ट जो अॻूणो चीफ जस्टिस हो उन जे करे सिंध जो अदालती निज़ाम इंतहाई मफ़लूज हुयो। कारूंजर बाबति ॾिनल फ़ैसिले ते सिंध जा माण्हू तमामु घणो ख़ुशि आहिनि ऐं असां उमेद कयूं था त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल कयो वेंदो। पीपल्स पार्टीअ सॼी सिंध खे तहस नहस करे छॾियो हुयो, सिंध जे तारीख़ी माॻनि खे खपाए छॾियो हुयो, जंहिं ते हाई कोर्ट अॼु फ़ैसिलो